पुराणियूं यादूं उते पुन लक जाए पोएवारी, उते पुन लक जा पोएवारी, जिथे केर न कंहिं जो हूंदो, केर कंहिं के साथ न ॾींदो, जिथे हूंदी ज़ारी ज़ारी, उते पुन लक जाए पोएवारी। है जोखियो पांदन हाय वेचारो अला, जंहिंजो तोरीअ ॿियो न सहारो अला। जोखियो पांदन हाय वेचारो अला, जंहिंजो तोरीअ ॿियो न सहारो अला, जंहिंजो तोरीअ ॿियो न सहारो अला। तूं ख़ुदा जो ख़ुदा तुंहिंजो प्यारो, तूं ख़ुदा जो ख़ुदा तुंहिंजो प्यारो, तो बेड़ी सभिनी जी तारी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम पुराणी यादों में अवांजो पंहिंजो होस्ट शाहनवाज़ अली कादरी। असां अॼु उन शख़्सियत वटि मौजूदु आहियूं जंहिं सॼी उमिरि फ़न में गुज़ारी ऐं सिंध ते लिखियो ऐं सिंध जे जेके बि मशहूरु फ़नकार आहिनि ऐं सॼी उमिरि मदीने वारे साईं जी तारीफ़ बि जंहिं लिखी। साईं पांदन जोखियो साहिबु, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन जी ज़िंदगी कीअं पई गुज़रे ऐं कीअं उन जी सार लधी आहे, कंहिं न सॼो हवालो तव्हांखे ॿुधाईंदासीं। हीउ उहो शाइरु आहे जंहिं सिंध जे नात ख़ाननि बि जंहिंजी शाइरी ॻाई, या वॾा फ़नकार आहिनि उन्हनि नालो कमायो साईं जी शाइरी सां। तव्हां तक़रीबन कॾहिं खां शाइरी शुरू कई? शाइरी साईं 88 जी ॻाल्हि आहे। मां शहज़ादे जे उमिरि जो आहियां त 88 में मूं पहिरों कलाम ठाहियो हुओ। जलाल चंद जे वटि खणी वियुसि, मसूर जे बाहि ते विहंदो रहंदो हो। उहो पहिरों मुंहिंजो कलाम ॻायईं, उहो कलाम मुंहिंजो मक़बूल वियो। कहिड़ो कलाम हो? वेठे वेठे पूर तुंहिंजा पीरी था पवनि, चरियो थियो आहे माण्हू था चवनि, तमामु जलाल चंद जे भलो करे ॻायोसि। अच्छा। उन खां पोइ वरी मुंहिंजी शाइरी जलाल चंद जो खां पोइ शमन अली मीर अलीअ मक़बूल कलाम ॻाया। तमामु ज़रे ज़रे ॾिण मेणा दिलि टुटी पवंदी, दिलनि जा मालिक मुंहिंजे यार जी पार अथई। उन खां पोइ दिलि शेर थी वञे कलाम मुंहिंजा तमामु घणा ॻाया। दिलि शेर ॻायो, मुंहिंजे गुलाब जे गुल खे छला केद रखियो अथव, इन मां दिलि शेर खे शुरत रब पाक ॾिनी। पाण ख़ुदि चयो अथसि टीवीअ ते त इहो मुंहिंजो कलाम मक़बूल वियो। इन कलाम ॻाइण खां पोइ मां दिलि शेर थी वियुसि। साईं तव्हां सॼी उमिरि फ़नकारनि जे लाइ शाइरी कई, सिंध लाइ शाइरी कई, ऐं काफ़ी जेके सिंध जा फ़नकार आहिनि उन्हनि खे तव्हांजी शाइरी सां उरूज मिलियो ऐं नालो कमायो, उन्हनि बंगला ॾिया। उन्हनि मां केरु तव्हां खां पुछणु हिते आयो आहे, या कंहिं काल कई हुजे, कंहिं सार लधी हुजे? साईं मूंखे अफ़सोस आहे इन ॻाल्हि जो त को बि फ़नकार मूं वटि कोन पहुतो। अच्छा। छो त अॼुकल्ह दौरु इहो पियो हले त केरु कंहिंखे हथु ॾियण जे लाइ बि तयारु न आहे, पर किरीअ जो त केरु बि कोन्हे। पर फ़नकारनि ते त मयार ई न आहे, बिल्कुलु क़तई मयार न आहे। असां पंहिंजी जान जो रतुब जिन खे ॾिनो, पंहिंजो भला गीत ॾिनासीं, उन्हनि खे शोहरत मिली उन्हनि मां, ऐं अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि कंदो। को बि फ़नकार मूं वटि कोन पहुतो। मूंखे खणी पैसा न ॾियनि हा, पर मूंखां पुछण त अचनि। इहो वॾो सुवाबु आहे, बीमार खां मूंखां पुछण बि न आया, पैसा मां कोन घुरान। मां हींअर जेका दरख़्वास्त कयां थो, इंसान खे छा ॾेई सघंदो। रब करीम आहे, रब रहीम गफ़ूर आहे, उहो ॾींदो। मुंहिंजो रुॻो इहो चवणो आहे त फ़नकार मूं ॾे अचनि हा, मूंखां पुछा त कनि हा, त ॾुख त कोन थिए। दिलि तव्हांजी माना अञा बाग़बार थी वञे हा। तव्हां सोचियो आहे सॼी उमिरि मां लिखियो आहे, मूंखां पुछण आया, पर साईं पुछण बि कोन आया त मथां ॿ रुपया ॾियणा पवनि। पर हाणे जेके जिन जो फ़नकार नालो उन्हनि ते कड़ी मयार आहे। पुराणियूं यादूं
असां उन जूं उहे ख़िदमतूं कयूं, असां उहे गीत उन्हनि खे ॾिना, उहा शाइरी ॾिनी। मां वाहिदु शाइर आहियां जंहिं ते मौला जी महिरबानी आहे। जंहिं बि जेको मुंहिंजो गीत ॻायो आहे उहो मक़बूल कयो आहे। का बि अहिड़ी शइ मुंहिंजी का बि ज़िंदगीअ में मुंहिंजा जेके गीत ॻाई चुका आहिनि उन्हनि में का बि अहिड़ो मुंहिंजो गीत कोन्हे जेको मक़बूल न वियो हुजे। ऐं मालिक साईं जी मूं ते वॾी महिरबानी आहे। मूं सिंध में तमामु शाइर घणा पैदा कया आहिनि। पंजाब में बलोचिस्तान में मुंहिंजा शागिर्द आहिनि ऐं मूं शागिर्द तमामु घणा पैदा कया। मालिक साईं जी महिरबानी उन्हनि ते मूं पंहिंजो उन्हनि खे सेखारियो दिलि वजान सां। ऐं अफ़सोस आहे उन्हनि शागिर्दनि खे बि इहो थो ॿुधायां त बाबा पंहिंजो टेम कजो, पंहिंजे लाइ सोचिजो, मथां असां वारो कमु कयो। इहे फ़नकार निहारींदव बि कोन। ऐं बाबा इहे फ़नकार बेवफ़ाई कंदव। इन्हनि फ़नकारनि जे लाइ तव्हां पंहिंजो बि कमु कजो। इन्हनि खे बि अलाह ख़ुशि कंदो। इन्हनि फ़नकारनि जे लाइ मथां सॼी ज़िंदगी वक़्फ़ु करे छॾियो। पोइ निहारीनि बि न हींअर जीअं असांखे निहारीनि बि कोन था त कोई केरु आहे या छा आहे। तव्हां छा था पायो त जेका सोने जी सारा लिखी आहे उन में तव्हांखे केतिरी? मां वॾो ख़ुशि नसीबु आहियां जो असांजे सिंध जो हिकिड़ो बहितरीनु मुंहिंजो भाउ इमामदीन उनड़ साहिबु सकरंद जो उन मूंखे उन टाइम में नातूं ज़ोरीअ लिखारायूं। ऐं एहतशाम अफ़ज़ल बंबिरो मुंहिंजो दोस्त हुयो, उन बि महिरबानी कई। पोइ उहे तमामु सुठे नमूने सां उन ॻायूं। वरी पोइ शाह नवाज़ बीअं बि मुंहिंजूं नातूं इलाही सारियूं ॻायूं। ऐं मां सभिनी सिंध जे मौलूद आहिनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा करीम जा मां आशिक़ु आहियां। उनजो जेके बि मूं नातूं लिखियूं उहे मुंहिंजूं नातूं ॻायूं दिलि वजाइण सां, दिलि जे गहराइण सां ॻायूं। मां सभिनि जो शुक्रगुज़ार आहियां। पुराणियूं यादूं पुराणियूं यादूं। साईं तव्हां खां हिकिड़ो सुवालु आहे त शुरू में जॾहिं तव्हां शाइरी कंदा हो, तव्हां फ़नकारनि खे लिखी ॾिनी या ॿियनि खे शाइरी लिखी ॾिनी, उन में तव्हांखे फ़ाइदो कहिड़ो पवंदो? उहे तव्हां छा ॾींदा? साईं इहो हूंदो त कंपनी पैसा ॾींदी, फ़नकारनि खां कोन वठंदा हुआसीं। कंपनी जंहिंमें बि कैसेट कंदा हुआ उहे फ़नकार त पोइ उहो उन कंपनीअ सां असांजी ॻाल्हि ॿोल थींदी। पोइ उन टाइम में वहीद हिकिड़ो हूंदो, मां हूंदो हुउसि गुलाम क़ादिर घायल, वहीद हिकिड़ो कासिर नवाज़ शाह, इहे मशहूरु हूंदा हुआसीं। पोइ असांखे पीरू सोलंकी बि हूंदो हुओ। पोइ असांखे कंपनी ॻाल्हाए उहे पैसा ॾींदी हुई। पोइ असां शाइरी ॾींदा हुआसीं कंपनीअ जे चवण ते, फ़नकारनि जे चवण ते लिखंदा हुआसीं। उहे कलाम असांजा मक़बूल वेंदा, कंपनी पैसा कमाईंदी, फ़नकार बि कमाईंदा। असांखे मिड़ेई अटे में लूणु बराबरि मिलंदा, पर फ़नकारनि खे घणो मिलंदो। असां सदाईं फ़नकारनि जे लाइ भलो सोचो, हुननि असांजे लाइ वक़्तु गुज़री वियो कॾहिं बि कोन सोचियो। मां पंहिंजे शागिर्दनि खे इहो मैसेज ॾींदुसि त बाबा फ़नकारनि जे लाइ पंहिंजे लाइ बि कुझु सोचिजो, मथां असां वारो तरीक़ो कयो, रुॻो फ़नकारनि लाइ सोचो, पंहिंजे लाइ बि कुझु सोचिजो। फ़नकार अॼु असां खां पुछण, जेके तव्हांजे उस्ताद खां पुछण बि न आया, उहे सुभाणे तव्हां सां कहिड़ो निभाईंदा। उन जे करे हीउ ज़मानो इहो पियो हले त किरे जो केरु कोन्हे को, बीठे जो हर को आहे। सभिनि खे मुंहिंजो इहो मैसेज आहे, निमाज़ 5 वक़्त पढ़ो, क़ुर शरीफ़ जो दौरु कयो, कंहिंसां बि धोखो कॾहिं न कयो, तव्हां सां धोखो थी वेंदो। जेको माण्हू धोखो ॿिए सां कंदो उन सां धोखो थी वेंदो। 5 वक़्त निमाज़ पढ़ो, चङाईअ जा कमु कयो, बुरनि कमनि खां भॼी पासो कयो, बुरे कम खां भॼो। मां रब पाक जो वधि में वधि निहायत शुक्रगुज़ार आहियां जंहिं मूंखे इहो रस्तो ॾिनो जो मां हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते नातूं लिखियूं। जो उमेदु आहे त इहे नातूं असांखे अॻिते कमु ॾींदियूं, बाबा अॻिते कमु ॾींदियूं। बाक़ी रुॻो महबूब दुनिया जे महबूबनि ते लिखूं त पोइ उते क़बर में सट कुटाई हुजे। सिंध जो बहितरीनु शाइर आहे जंहिं सिंध लाइ लिखियो आहे ऐं महबूब जी तारीफ़ कई आहे। हिन लाइ वधि खां वधि दुआऊं कयो त अलाह ताला हिन खे सदाईं आबाद रखे, हिन जी बचन खे आबाद रखे, अलाह ताला हिन खे सिहत तंदुरुस्ती अता फ़रमाए, जीअं महबूब जूं नातूं अञा वधीक लिखे। पुराणियूं यादूं पुराणियूं यादूं।
जोखे पांदन जी हींअर तबियत सही न आहे, हिन जी मदद कयो वधि खां वधि जीअं ही पंहिंजो इलाज कराए सघे। ऐं हिन जो बि हक़ आहे, हिन जी बि तमन्ना हूंदी त मां पंहिंजे बचनि सां हुजां ऐं घुमा फिरां। हिन खां वधि जेको तव्हांखे थी सघे, स्क्रीन ते नंबर हली रहियो आहे। अॼु बि तव्हां जेकॾहिं साईं जी मदद कंदव त तव्हांजी दुनिया ऐं आख़िरत जेको आहे न ठही पवंदी। तव्हां ईअं न चओ त हीअ पांधन जोखे जी था मदद कयूं, हिकिड़ो सवाबु ख़ातिर हिन जी मदद कंदव त पांधन जोखे ते थोरो न कंदव, पोइ ख़ुदा तव्हांखे उनजो अजर ॾींदो। उन ख़ुदा तव्हांखे कोन छॾींदो, ख़ुदा तव्हांखे ॿीण ते ॾेई छॾींदो जेकॾहिं जोखे पांधन जी मदद कंदव। जोखे पांधन सम्झी न कयो पर ख़ुदा जो बंदो सम्झी मदद कंदव त इनशा अल्लाह तव्हांजा दुनिया आख़िरत में बेड़ा पार थी वेंदा। हीउ फ़क़ीर तव्हांखे सदाईं दुआऊं ॾींदो, उनजा बचा तव्हांखे दुआऊं ॾींदो, परे न आहे। असां ॾिसो मोरे शहर खां असांजो हिकिड़ो प्रोग्राम आहे पुराणियूं यादूं। असां महबूब जा सनागर आहियूं, असांखे शाइरी ॾींदा आहिनि, महबूब जी तारीफ़ असां दिलि सां ॻाईंदा आहियूं, दुनिया में कुंड कुड़िछ में महफ़िलुनि में ॻाईंदा आहियूं। असांजी दिलि हिकिड़ो माना न रही सघी, असां चयो त जोखे पांधन खां वञूं, दिली हाल उन खां पुछूं कीअं ज़िंदगी बसर करे रहिया आहिनि। अॼु असांखे ख़ुदा जो कसम आहे, जीअं आयासीं त उथी बीह करे मिलिया, हिन जी कैफ़ियत बि उहा कोन हुई, असांखे उथी बीह करे मिलिया, अहिड़ी ॾिसो तव्हां कैफ़ियत में आहे। हिन चयो त मुंहिंजो इहो ई हाल हूंदो आहे घर में बि, ऐं मां सिंध वासियुनि जे ॾाढो ईअं ई ईंदुमि त मूंखे ॾिसनि त मां सॼी उमिरि सिंध वारनि सिंधी फनकारनि जो साथ ॾिनो, उन ते लिखियुमि, उन्हनि खे मंज़िल ताईं पुॼियुमि। अॼु जॾहिं मुंहिंजो वारो आहे त मां अकेलो आहियां, मुंहिंजी केरु सार नथो लभे। असां मां ऐं जावेद भी मोराई डायरेक्टर आहे, हीउ प्रोग्राम असांजो आहे पुराणी यादूं। तॾहिं असां चयोसीं त पांधन जोखे ॾे वञूं, उन सां हाल अहिवाली थियूं। असांखे एॾियूं दुआऊं ॾिनियूं अथई, एॾियूं दुआऊं ॾिनियूं अथऊं, असां ॾाढा ख़ुशि आहियूं। अलाह ताला हिन खे ख़ुशि रखे, हिन जे बचनि खे ख़ुशि रखे। पुराणियूं यादूं, पुराणियूं यादूं। मां सॼे सिंध जे माण्हुनि खे ऐं उन खां अलावा सऊदीअ में जेके महबूब मुस्तफ़ा जे रोज़े ते रहनि था ऐं जेके काबतुल्ला शरीफ़ जे वेझो पसगरदाईअ में रहनि था, उन्हनि खे ॿाहूं ॿधी अर्ज़ु थो कयां त मूंखे उमेदु आहे त जेकॾहिं केरु बि मुंहिंजे लाइ दुआ घुरंदो आहे मैदान ते त मुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। मां उनखे ग़रीब ॿियो कुझु बि न ॾेई सघंदुसि, उनखे दुआऊं ॾींदुसि, रब पाक उनखे ख़ुशि कंदो। ऐं मां उनखे अर्ज़ु थो कयां त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे रोज़े जे मुबारक जे हेठां बि उनखे इहो ॿुधायो वञे त साईं तुंहिंजो आशिक़ तुंहिंजो शाइर तुंहिंजो आशिक़ बीमार आहे, हुनजी सार लाइ दुनिया हुन सां बेवफ़ाई कई आहे। साईं तूं त वफ़ादार आहे, साईं तूं त वफ़ाउनि जो ढेर आहे। साईं तूं करम नवाज़ी कर, मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा मूं ते ओॾी महिल ई करम नवाज़ी कंदो, मां ओॾी महिल ई सकर थी वेंदुसि। साईं जन जी हिकिड़ी पंहिंजी शाइरी में तमामु मक़बूल नात आहे, इश्क वारी नात आहे, जंहिं सॼी दुनिया में धूम मचाई ऐं हर नंढे वॾे ॿार खे यादि आहे। तमामु प्यारी नात आहे, उहा पेश कयां थो। है जिथे केर न कंहिंजो हूंदो, केर कंहिंखे साथ न ॾींदो, जिथे हूंदी ज़ारी ज़ारी उते पुन लकजां पोइवारी। पुराणियूं यादूं, पुराणियूं यादूं। है उते पुन लकजां पोइवारी। है जो क्यों पांधन हाए वेचारो है, जंहिंजो तोरीअ ॿियो न सहारो है, जो क्यों पांधन हाए वेचारो है, जंहिंजो तोरीअ ॿियो न सहारो तू ख़ुदा जो ख़ुदा तुंहिंजो प्यारो है, तो बेड़ी सब जी तारी उते पुन लकजां पोइवारी, उते पुन लकजां पोइवारी।
सभिनी सॼणनि खे मां ॿाहूं ॿधी चवां थो त मुंहिंजे लाइ दुआ पाकिस्तान में जेके रहंदड़ आहिनि या जेके सऊदीअ में रहनि था, पाकिस्तानी सऊदीअ में जेके रहनि था, उन्हनि खे सभिनी खे मां ॿाहूं ॿधी अर्ज़ु थो कयां त मां मुस्तफ़ा करीम जो सनागर आहियां ऐं मुहतरम जावेद अली भी शाइर ऐं अदा शाह नवाज़ भी मौलूदाई जी महिरबानी जेके मूं वटि अॼु क़ुर्ब जा क़दम भरे पहुता आहिनि ऐं मां सभिनी सॼणनि खे अर्ज़ु थो कयां ॿाहूं ॿधी त मुंहिंजे लाइ दुआ घुरी वञे। जेके सऊदीअ में रहनि था उहे जेकॾहिं मुंहिंजे लाइ दुआ घुरंदा त मुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। जेके पाकिस्तान में रहनि था निमाज़ पढ़ी मुंहिंजे लाइ दुआ घुरंदा त रब वारा कंहिंजी ॿुधंदो आहे। रब चवंदो आहे त जेको ॿिए जे लाइ दुआ थो घुरे उहा उन जी जल्दी क़बूल थो कयां। पुराणियूं यादूं पुराणियूं यादूं। साईं असां हिकिड़ो प्रोग्राम नओं खणी आया आहियूं पुराणियूं यादूं, जंहिंमें जेके सिंध जूं मशहूरु हस्तियूं आहिनि उलमा इकराम नात खान जा ॿिया शाइर आहिनि या अहिड़ियूं हस्तियूं आहिनि, उन्हनि खां पुछंदा आहियूं त ज़िंदगी तव्हां कीअं गुज़ारियो पिया, कहिड़नि मरहलनि में गुज़ारियो पिया, त इन प्रोग्राम बाबति छा चवंदा? साईं इहो ई आहे त ज़िंदगीअ में ॿिया ॾुख सूर केतिरा बि हुजनि त उहे सही आहिनि, पर बीमारी अलाह पाला अॼु हबीब खे सवाल त बीमारी कंहिं दुश्मन जे घर में बि न हुजे, सिहत हज़ार नेमत आहे। ऐं हीअ तव्हां कमु वारो पिया कयो जावेद ऐं शाह नवाज़ भी जो तारीख़ में लिखण जहिड़ो कमु पिया कयो ऐं पुराणियूं यादूं ऐं तव्हां इन्हनि में तारीख़ में नालो लिखण जहिड़ो कमु पिया कयो। इहो माण्हुनि खे सुजाॻ पिया कयो त उन्हनि खे बि ख़बर पई कंहिंखे का ख़बर हूंदी त पांधन जो क्यों कंहिं कुंड में रहे थो, किथे रहे थो, कीअं रहे थो, छा पियो करे, बीमार आहे छा को आहे। उन्हनि सां तव्हां पंहिंजो टाइम सीड़ाए पंहिंजो वक़्तु सीड़ाए ऐं पंहिंजो ख़र्च करे उन्हनि वटि पहुचो था, इहा तव्हांजी वॾी महिरबानी आहे। सिंधी क़ौम ते जेके पुराणियूं यादूं इहो हिकिड़ो प्रोग्राम तव्हां सिंधी क़ौम खे घणो कुझु ॾियो पिया। इहो तव्हां सिंधी क़ौम ते हिकिड़ो एहसान पिया कयो। जी प्यारा दोस्तो, ही उहा शख़्सियत आहे जेके कंहिं तारीफ़ जे मोहताज न आहिनि। साईं जन जो सॼो तारीफ़ तव्हां करायोसीं पांधन जो कयो, जंहिं सॼी उमिरि सिंध ते लिखियो, सिंध जे फ़नकारनि खे पंहिंजी मंज़िल ते पहुचायो ऐं उहे सॼी दुनिया में उन्हनि जो नालो आहे। फ़नकार हुजनि, नात खाना हुजनि, जंहिं मुंहिंजी नसीहत हुई पुट पीउ खे तो मारे क़यामत जी आहे निशानी, उहे शाइर आहिनि पांधन जो कयो। असां चयोसीं त नाज़रीन खे ॾेखारियूं त पांधन जो कयो कहिड़ो शाइर आहे ऐं उन जी ज़िंदगी बाबति सॼी मालूमात तव्हांखे ॾिनीसीं, त वधि खां वधि दुआऊं कजो। पुराणियूं यादूं पुराणियूं यादूं। साईं तव्हां खां इहो सुवालु हिकिड़ो कंदासीं त नाज़रीन खे ॿुधायूं, तव्हांजा औलाद केतिरा आहिनि ऐं तव्हांजी मसरूफ़ियत छा आहे, शाइरी खां अलावा कहिड़ो तव्हांजो गुज़र सफ़र आहे जेको पोरियो कंदा हो या ॿियो को कारोबार कंदा हो जंहिंसां घर जा मसइला हल थियनि था, या गुज़र सफ़र कीअं थींदो आहे तव्हांजो? साईं हाणे मुंहिंजो अर्ज़ु इहा आहे त मुंहिंजा 3 पुट आहिनि, हिकिड़ो त नंढड़ो आहे, हिन अदिड़े जी उमिरि आहे जी, बाक़ी 2 पुट आहिनि। वॾो हीउ आहे शहज़ादो जो जो हिन जो नालो आहे जी, हीउ शहज़ादो जो जो यूनिवर्सिटीअ मां पढ़ी हाणे ॻोठु पहुतो आहे, अञा का बि सर्विस कान मिली अथसि। ऐं ॿियो हिन खां वरी नंढो आहे, उहो 12वीं इंटर कई अथसि, उहो बि वांदो वेठो आहे, अञा सर्विस का बि कान कई अथसि। मुंहिंजो गुज़र सफ़र हूंदो हो, मां शाइरी करे कंपनियुनि में हलंदो हुउसि, पोइ मां घर उन तरीक़े सां हलाईंदो हुउसि। हाणे जॾहिं हीउ मूंखे जो अची वियो आहे लोॾो, त हाणे थोरो घणो परेशान बि आहियूं। रब करीम आहे, रब रहीम गफ़ूर आहे ऐं ॾियण वारो उहो आहे। केरु कंहिंखे इंसान खे छा ॾींदो, जो इहा ॻाल्हि कबी त वरी केरु फ़ोन करण लाइ बि तयारु कोन थींदो, छो त असांखे ख़बर पइजी चुकी आहे त दुनिया मतलब दी हो यार, मतलब हो प्यार भी कर ले ज़ालिम दुनियादार। वाह साईं, तव्हां सिंधवासियुनि खे जोखे पांधन पंहिंजे ज़ाती घर जी मालूमात ॿुधाई, पंहिंजे बचनि जे बारे में। साईं जन जो जेको फर्ज़ंद आहे शहज़ादो जोखियो, उहो यूनिवर्सिटी खां जेको तइलीम हासिलु करे हिन वक़्तु घरु आयो आहे। जेके हुकूमती इदारा आहिनि उन्हनि खे हथ ॿधी चवंदुमि त
ऐं जोखे पांदन जो जेको फर्ज़ंद आहे उनखे का नौकिरी ॾिजो या अहिड़ो को कारोबार जोखे पांदन जी मदद कयो। वधि खां वधि हिन जे बचनि जो गुज़ारो थी सघे। हिन जी हींअर उमिरि न आहे, तव्हां वधि खां वधि हिन सदाईं तव्हां सिंध ते लिखियो आहे, सिंध धरती असांजी माउ आहे, असांजो शान आहे। जेकॾहिं अव्हां हिन जी मदद कंदा त हिन जा बचा ता क़यामत ताईं अव्हांखे दुआऊं कंदासीं। साईं मां शुक्रगुज़ार आहियां तमामु असांजे भाउ शाहनवाज़ मींहं जो जेको तमामु सुठो नात खानो आहे, तमामु सुठो ॻाईंदो आहे, महिरबानी। सुठो आवाज़ु अथसि। उहो मूं वटि कुर्ब जा क़दम भरे आयो आहे, रिकॉर्डिंग बि कई अथसि, मूंखां पुछण बि आयो आहे ऐं तमामु सुठियूं नातूं मुंहिंजूं अॼु ॾींहं ताईं जेके ॻायूं अथसि उहे तमामु सुठियूं ॻायूं अथसि ऐं तमामु सुठो थो ॻाए। अलाह पाक हुनखे अञा बि हुनजे आवाज़ में बरकत विझंदो। तमामु सुठो आवाज़ु अथसि ऐं ॻाए भलो थो तमामु। पुराणियूं यादूं, पुराणियूं यादूं।